हाणे मसइलो छा आहे? बुनियादी ॻाल्हि इहा कोन्हे त असांजो मसइलो हल थिए। पहिरियों शर्त इहो आहे त असां सां जेके पंहिंजी रोज़मर्रा जी ज़िंदगी जा नाइंसाफ़ी उन्हनि जी असीं निशानदेही करियूं ऐं उन्हनि खे असीं उजागर करे मीडिया ते आणियूं। पहिरीं ॻाल्हि इहा आहे। मशहूरु करियूं प्रोपेगेंडा जे ज़रिए, मीटिंगनि जे ज़रिए, बुखर तारनि जे वसीले हिन वध में था अचनि। पहिरियों ॾाको आहे पंहिंजे ज़ुल्म खे सुञाणणु, जेका ना आहे ज़ुल्म जे ख़िलाफ़ु आवाज़ उथारणु। ॿियो ॾाको आहे अमली क़दम खणणु जो ऐं सॼी सिंधी क़ौम जी तब्दीली जो, समाजी तब्दीली जो दारो मदार आहे ज़राअत ते। ऐं जेको अक्सर करे सुवाल बि न पुछो, सुवाल जवाब पुछण जी मना आहे, तेसि ताईं का तब्दीली कान्हे। ऐं हीउ थोरो जो निज़ाम आहे उहो सियासी सुजागी पैदा कंदी आहे। हाणे असां सां छा थो थिए त ॿारनि स्कूलनि जा मसइला बि आहिनि, पर बुनियादी तौर ते उहे मसइला हल कंदो इहो ख़्यालु ख़्यालु आहे। वॾेरो चाहींदो त हीअ जेके तव्हां अञा थोरा जीअर आहियो न, इहे बि तव्हां